अस्सलाम वालेकुम वीवर्स, तव्हां सभिनी खे ख़ुशामद चऊं था डिसेंट लर्निंग में। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे काउंटिंग। जीअं पाण पहिरियां पढ़ियासीं डेटा वैलिडेशन कहिड़े तरीक़े सां थिए, उन में इहो हो त मक़दार पाण खे ॿुधायूं पिए। हाणे सिर्फ़ु इन जो जेको साम्हूं समिट जो जेकी रेंज हुई उहा कटे उन जॻह ते पैसा लॻाइनि। त लैपटॉप घणनि जो आहे, चेयर्स घणनि जो आहे, मक़दार न आहे लॻायो त चेयर्स असां वटि केतिरियूं पियूं आहिनि। सिर्फ़ु इहा चेंजिंग हिकिड़ी कई आहे। उन खां पोइ काउंटिंग जो फार्मूलो लॻायो आहे त काउंटिंग जेको कहिड़े तरीक़े सां हिन खे फार्मूलो पुट कजे। फैन जे हेठियां या किथे बि ख़ाली सेल जे अंदरि पाण इहो फार्मूलो पुट करे सघूं था। जीअं पाण जंहिं ते बि क्लिक करियूं त पाण खे ॿुधाए त विंडो केतिरा पिया आहिनि शॉप जे अंदरि, पंहिंजे दुकान जे अंदरि। टेबल ते क्लिक कयूं त टेबल जो पाण खे मक़दार ॿुधाए त टेबलूं केतिरियूं पियूं आहिनि दुकान जे अंदरि। ऐं हिते पाण जे साम्हूं रेट बि ॾिसी सघूं था, टेबल 330 रुपए जी फॉर एग्ज़ाम्पल इज़ इक्वल टू COUNTIF। काउंटिंग जो फार्मूलो लॻाइणो आहे, ब्रैकेट ओपन। उन खां पोइ रेंज सेलेक्ट करणी आहे, साम्हूं जेका रेंज आहे इहा। उन खां पोइ चवे थो क्राइटेरिया सेलेक्ट करिणो आहे, कमा लॻाए। उन खां पोइ क्राइटेरिया सेलेक्ट कंदासीं ऐं एंटर कंदासीं। हाणे चवे थो टेबल जेका आहे पूरे शॉप जे अंदरि हिकिड़ी पई आहे। हितां पाण चेंज कंदासीं फैन 2 फैन हिकिड़ो हीअ लिखी छॾियो, हिकिड़ो हीअ लिखी छॾियो। जेकर फैन हिते विचां ॿियो टियों बि लिखूं त हिते पाण खे फैन 3 ॿुधायूं। हाणे ॿुधाए थो फैन 3, बाक़ी हर शइ हिकिड़ी हिकिड़ी आहे। सोलर प्लेट हिकिड़ी आहे, बैटरी हिकिड़ी आहे, हिकिड़े दफ़ा ई सिर्फ़ु लिखी वई। इंशाल्लाह उमेदु करियां थो तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो ऐं घणो कुझु सिखण लाइ मिलंदो।